नासिन अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर चयो आहे त सुपर फिलर जे टरी वञण बाबति कुझु नथो चई सघिजे। हर हंध ते सिंध हुकूमत जी मशीनरी मौजूद आहे। कराची में सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमर सिंध में बोर्ड बाबति मॉनिटरिंग सेल जो दौरो कयो, जिथे सेक्रेटरी माहौलियात ज़ुबैर चना खेसि ब्रीफिंग ॾिनी। उन मौक़े ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमर चयो त असांखे उमीद हुई त पंजाब मां जेको पानी अची रहियो आहे उहो ईंदड़ 3 ॾींहं में सिंध पहुचंदो ऐं उहा मिक़दार बि अॻकथी खां कुझु घटि रहंदी, पर हाणे भारत तरफ़ां नओं 5 लख क्यूसेक पानी छॾण जो इत्तला मिलियो आहे, जहिड़ी सूरतहाल ईंदड़ कुझु ॾींहं में वधीक वाज़े थींदी। शर्जील मेमर चयो त सिंध हुकूमत तरफ़ां मुख़्तलिफ़ क़दम खंया विया आहिनि। सिर्फ़ गुज़िरियल 24 कलाकनि में 28,940 माण्हुनि खे मुतासिर इलाइक़नि मां कढी महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। अञा ताईं कुल 94,795 माण्हुनि खे कचे जे इलाइक़नि मां मुंतक़िल कयो वियो आहे। एक बार फिर अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर चयो आहे त सुपर फिलर जे टरी वञण बाबति कुझु नथो चई सघिजे। हर हंध ते सिंध हुकूमत जी मशीनरी मौजूद आहे। कराची में सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमर सिंध में बोर्ड बाबति मॉनिटरिंग सेल जो दौरो कयो, जिथे सेक्रेटरी माहौलियात ज़ुबैर चना खेसि ब्रीफिंग ॾिनी। उन मौक़े ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमर चयो त असांखे उमीद हुई त पंजाब मां जेको पानी अची रहियो आहे उहो ईंदड़ 3 ॾींहं में सिंध पहुचंदो ऐं उहा मिक़दार बि अॻकथी खां कुझु घटि रहंदी, पर हाणे भारत तरफ़ां नओं 5 लख क्यूसेक पानी छॾण जो इत्तला मिलियो आहे, जहिड़ी सूरतहाल ईंदड़ कुझु ॾींहं में वधीक वाज़े थींदी। शर्जील मेमर चयो त सिंध हुकूमत तरफ़ां मुख़्तलिफ़ क़दम खंया विया आहिनि। सिर्फ़ गुज़िरियल 24 कलाकनि में 28,940 माण्हुनि खे मुतासिर इलाइक़नि मां कढी महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। अञा ताईं कुल 94,795 माण्हुनि खे कचे जे इलाइक़नि मां मुंतक़िल कयो वियो आहे।